बेतरफ़री सिंध जे सुरीले ऐं नामियारे रागी सादिक फ़क़ीर जी वरसी जे मौक़े ते मिठी शहर में हिकु तक़रीब कोठाई वई। तक़रीब में मुल्क जी कुंड कुर्छ मां रागियुनि ऐं अदीबनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जो ख़ासि महिमान सिंध जी सक़ाफ़त खे उजागर करण वारो नूर मेमण हालाई हो। नूर मेमण हालाई ख़िताब कंदे चयो त सादिक फ़क़ीर जहिड़ा रागी सदियुनि में पैदा थींदा आहिनि। संदसि विछोड़ो सिंध लाइ वॾो सदमो आहे। आख़िर में आयल अदीबनि रागियुनि ऐं महिमाननि खे नूर मेमण हालाई अजरक जा तोहफ़ा ॾिना। आयल महिमाननि ऐं अदीबनि पारां नूर मेमण हालाई जा थोरा मञा विया। नाज़रीन, सिंध जे सुरीले रागी सादिक फ़क़ीर जी 3 वरसी जे मौक़े ते मिठीअ जे हिकु मक़ामी हॉल में तक़रीब कोठाई वई। तक़रीब में मुक़ररनि सुरीले रागी सादिक फ़क़ीर जी ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते रोशनी विझंदे खेसि भेटा पेश कई। तक़रीब खे ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त सिंध जो सुरीलो आवाज़ सादिक फ़क़ीर हाणे असां जे विच में नाहे रहियो, पर संदसि फ़न लाइ कयल ख़िदमत कॾहिं बि विसारे नथी सघिजे। उन मौक़े ते सिंधी सक़ाफ़त जे पहिरें ब्रांड तौरु ममता माणींदड़ नूर मोहम्मद हालाई तरफ़ां चंद ॾींहं अॻु मुतारिफ़ करायल निम्हा अजरक महिमाननि खे सूखड़ी तौर पेश कई वई। ख़ादिम सक़ाफ़त नूर मोहम्मद हालाई चयो त निम्हा अजरक मुंहिंजो दड़े मां लदल प्रेस देवता जे जिस्म ते वेढ़ियल अजरक जी कॉपी तौर तयार करे मुतारिफ़ करायो वियो आहे। उन वधीक चयो त पंहिंजी इन काविश ते खेसि फ़ख़्रु आहे।